टंडो आदम मां रिपोर्ट करवाए आज़ाद पंवर। टंडो आदम न्यू अलीगढ़ गवर्नमेंट डिग्री कॉलेज पारां बहार खे भलीकार चवण लाइ सिंधी उर्दू मुशाइरो ऐं महफ़िल मौसीक़ी जी तक़रीब कॉलेज जे अंगण ते थी गुज़री। मुशाइरे जी सदारत नामियार शाइर पीर गुलाम मुजद्दिद सरंदी कई। ख़ासि महिमान पीर बहाजान सरंदी हो। एज़ाज़ी महिमान तौर मशहूर शाइर सरमद सुल्तान नवीद सरोश, एडवोकेट राज शेख ऐं फ़हीम कांडू हुआ। मुशाइरे में पीर गुलाम मुजद्दिद सरंदी, सरमद सुल्तान नवीद सरोश, गुल हसन लाखो, आशिक चांडियो, हैकल हाशिम लोहार, डॉक्टर हबीबुर रहमान, इम्तियाज़ ख़ासकेली, जावेद पारस, अब्दुल्ला चांडियो, आसिफ अबड़ो, सालार शाह महूर, वारिस कायम खानी, मुर्तज़ा चिश्ती, राहत बहरानी, नजीब मेहरान, कामरान इशरत, हाजी गुलाम हैदर ख़ासकेली, नौमान मग़लूब, अब्दुर्रहमान मशहूरी पंहिंजी नकोर शाइरी पेश करे ख़ूब दाद हासिल कयो। कॉलेज जो प्रिंसिपल प्रोफेसर याद हुसैन शेख महिमाननि खे भलीकार चवंदे चयो त असां बहार खे भलीकार चवण लाइ ही प्रोग्राम मुनक़िद कयो आहे। असां शागिर्दनि खे बहितरीन तालीम सां गॾु इल्मु, अदब, आर्ट, सूंहुं, सच ऐं साइंस जो पैगाम ॾेई रहिया आहियूं। प्रोग्राम जे आख़िर में महफ़िल मौसीक़ी थी, जंहिंमें नामियारनि राॻियुनि रादन फ़क़ीर हमीर अली ख़ान, फ़हीम ख़ासकेली ऐं कामरेड गुलाम नबी ख़ासकेली फ़न जो मुज़ाहिरो करे महफ़िल में वेठलनि खे झूमाए छॾियो।